सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। स्टाफ रिपोर्टर दانيال सولنگي जे मुताबिक़ हटड़ी ٿاڻي जी हद ॻोठ रामचند लांडी ऐं उन जे आसपास में मुदे खारिज बैटरियूं सड़ण लॻियूं। ॿारन तोड़े वॾड़न में साह जूं बीमारियूं वधण लॻियूं। माहौलियात इंतहा दर्जे ताईं खराब थियण लॻी। चोधारी दूंहें जा तह ठहण करे हवा गंदली थियण लॻी। माण्हुनि खे साह खणण में ॾुखियाई पेश अचण लॻी। ॿारन तोड़े वॾड़न में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं पैदा थियण लॻियूं। हितां जे रहवासियुनि जो चवणु आहे त इन मुदे खारिज बैटरियुनि जे सड़ण खां पोइ निकिरंदड़ धुओं असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं लाॻापियल इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि, जॾहिं त तक़रीबन आसपास 10 खां 20,000 माण्हुनि जी आबादी रहे थी, जंहिं जे विच ते ई भठियूं आहिनि। उन करे आबादी घणो मुतासिर थी रही आहे ऐं वण टिण बि सुकी रहिया आहिनि। हितां जे सियासी समाजी शख़्सनि पिणु हिन माहौल दुश्मन मुदे खारिज बैटरियुनि जे भठियुनि ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे, जॾहिं त सिंध शागी फोरम, फ़िरह तरक़ियाती तंज़ीम, पुरहित मज़ाहमत, यूथ इत्तेहाद, अवामी वर्कर्स पार्टी वण की वसी इन माहौल दुश्मन भठियुनि खे फौरी तौर बंदण जो मुतालबो कयो आहे।